सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी अगवान सैयद ज़ैन शाह चयो त सिंध जा बेट सिंध की मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ खे फ़ैसिलो वापस वठणो पवंदो। कराची के इलाइक़े गुलगोठ, धणी बख्श गोठ ऐं भरपासे जे इलाइक़नि जो दौरो करे 15 नवंबर ते कराची में रथियल जलसे के कामयाब करण लाइ दावतूं ॾिनियूं। सैयद ज़ैन शाह मुंजी अमड़ लाइब्रेरी में धार कार्नर गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे चयो था वो सिंध के वसीलनि जी मालिकी करण ॼाणीनि था। हुन चयो सिंध जा बेट सिंध की मिल्कियत आहिनि ऐं हू बेटन के बचाइण लाइ निकिता आहिनि। संदसि चवणु हो त 15 नवंबर ते सिंध जूं लखें अवाम राजधानी वारे शहर कराची में गॾु थिए ॿधी जो सबूत ॾींदा ऐं पंहिंजे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा। सैयद ज़ैन शाह चयो त 70 सैकड़ो रिन्यू ॾींदड़ सूबो बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। इन मौक़े ते SUP कराची डिवीज़न सदर मुनीर अहमद नाइच, मुनीर मंगसी, अली नवाज़ गब्बोल, मोहम्मद सचल वधियो, इनायत खटियाण, ख्वाजा नवीद ऐं ॿिनि ख़िताब कंदे सोच TV सां ॻाल्हाईंदे चयो था सिंध के बेटन ते कब्ज़ो बिल्कुल कयूं वेठा आहिनि या कुझु जदोजहद सां थींदो? ॾिसो हुननि पंहिंजो कदम खणी छॾियो आहे। हुन वटि जेको इख़्तियार हो सदारती जेको मुल्क में हंगामी बुनियादनि ते इस्तेमालु कबा आहिनि उहो असांजे सूबनि ते कब्ज़े जे लाइ इस्तेमालु कयो आहे। न सिर्फ़ु कब्ज़े लाइ इस्तेमालु कयो आहे पर उहो कब्ज़ो सिंध जो समुंड ऐं ॿेट कब्ज़ो करे गैर मुल्कियुनि खे खपाइण लाइ कयो आहे। उन करे इन ते अफ़सोस थो थिए त असांजो सदर साहब हितां कराची जो रहाकू आहे पर हुन इहो न ॾिठो आहे त सिंध धरती जेका सदियुनि खां हिते क़ाइमु आहे उन खे हिन पाकिस्तान जे इन वफ़ाक़ में केतिरा सिंध पंहिंजे सरवाइवल लाइ जहिड़ा कया आहिनि। इन ऑर्डिनेंस को असांखे झले सघंदो छा? उन करे हुननि पंहिंजो वफ़ाक़ पंहिंजो ग़लति क़दम खयो आहे ऐं रुॻो अफ़सोस इहो थो थिए जो उनखे दिफ़ा कंदड़ हितां जूं बासर मर्कज़ पर सियासी जमायतूं या बासर माण्हू उन लाइ तयारु न आहिनि। बाक़ी हुननि मर्कज़ इंतिहाई ग़लति क़दम खयो आहे ऐं इन जे मुनाफ़ी क़दम खयो आहे। असीं इन जे ख़िलाफ़ु कोशिशि कंदा रहंदासीं। तो सिंध एक्शन कमेटी सॼी सिंध जे अंदरि दौरा कया आहिनि। हींअर ज़िले ओलह जे अंदरि साईं ज़ैन शाह अॻवानी में जेको प्रोग्राम थियो आहे ऐं इंशाअल्लाह जंहिं तरीक़े सां मर्कज़ अॻवानी हिते पहुता आहिनि ऐं जेके नाजाइज़ी जेको बेटनि ते कब्ज़ो थियो आहे उनजी भरपूर मज़ाहिमत कंदासीं। असां पंहिंजे ॿार बच्चे नंढा वॾा दोस्त रिश्तेदार सभु खणी इंशाअल्लाह 15 तारीख़ ते प्रेस क्लब कराची पहुचंदासीं ऐं भरपूर नमूने में शिरकत कंदासीं। असां हिन शइ खे रद्द था कयूं ऐं जेसीं ताईं इहो ऑर्डिनेंस वापसि न थींदो तेसीं ताईं असांजी जदोजहद इंशाअल्लाह जारी रहंदी ऐं सारी रहंदी। असां ख़ामोश थी न वेंदासीं। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.